हाणे बाबा की याद था करो। हाँ, हाणे बाबा की याद था करो, खुद की आत्मा समझी करे परमात्मा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अजय मिठो मिठो शिव बाबा प्रेमा की तन द्वारा चलता मिठे मिठे बार बाबा चलता की हाणे सर्वशक्तिवान बाप आहे। असांजो सर्वशक्तिवान बाप। अगर असां हिन ॻाल्हि ते ध्यानु रखूं कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। पाण चइण में सिर्फ़ चए थो कि असांखे भॻवान पैदा कयो अथई, असां भॻवान आहियूं। भॻवान जे अॻियां चए थो तव्हां माता पिता सां बालक तुंहिंजा। भॻवान जे अॻियां चए थो कि परम पिता परमात्मा। लेकिन अगर असां भॻवान खे पंहिंजो पिता सम्झूं बरोबर, भॻवान जे अॻियां साईं चईंदो आहे सर्व संबंध तुझ सां निभायां, त परमात्मा चए थो अगर तव्हां भॻवान मूंखे पंहिंजो पीउ सम्झंदव त तव्हांजे जीवन में एॾो वॾो पीउ, किंतु पीउ अगर वॾो हुजे दुनिया में, अगर वॾे दुनिया में त धन संपत्ति सां वॾो हूंदो, नाम सां, नाम मान शान, या वॾी पोस्ट ते हूंदो कंहिंजो पीउ, त हुन ॿार खे उहो ॿार सदा बेफ़िक्र रहंदो, सदा नशो रहंदो। त पोइ हुन हिसाब सां हुननि जी चाल चलन बि हूंदी आहे। भई जंहिंजा माउ पीउ वॾा हूंदा आहिनि न, त हुननि खे इहो त हूंदो ई आहे भई मुंहिंजे माउ पीउ वटि सभु कुझु आहे, लेकिन पोइ मुंहिंजे माउ पीउ जो नाम बि ॾाढो आहे, त हुन रीति असांजी चाल चलन व्यवहार बि हुजणो खपे, ईंदा न दुनिया में। त ईअं ई तव्हां हिकु ॻाल्हि ईअं ई पकड़े रखो कि मां कंहिंजो ॿार आहियां। जॾहिं तव्हां हिकु इहे ई ॻाल्हि सदा बुद्धि में रखंदव कि मां भॻवान जो ॿार आहियां, मां परम पिता परमात्मा जी संतान आहियां, त ऑटोमेटिकली तव्हांजे जीवन में तव्हांजी सोच, बोल, कर्म, तव्हांजो व्यवहार बदलजी वेंदो। ॿियो आए दिन जो असां चऊं था कि मूंखे हीअ दुख, हीअ परेशानी, हिन में हीअ प्रॉब्लम, हिन में इहे सभु ख़तम थी वेंदा अगर असां हिकु इहा ॻाल्हि सम्झी वरिती ऐं मञी करे हलूं कि मां केरु, मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे, परम पिता परमात्मा, सर्व शक्तिवान, सर्व गुण शक्तियुनि जो सागर आहे असांजो पीउ। ऐं मां चवां थी हुनमें सहन शक्ति न आहे, असांजो पीउ सर्व शक्तियुनि जो सागर। ऐं असां चऊं था असांखे डपु थो थिए, डपु थींदो न कंहिंखे जीवन में। भॻवान असांजो ज्ञान जो सागर, ऐं असां चऊं था इन ॻाल्हि में मां छा करां, मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। मां चईंदी न मुंहिंजो निर्गुण हारे में कोई गुण न आहे। असांजो पीउ परम पिता परमात्मा ज्ञान जो गुणनि जो सागर आहे, ऐं असां ॻायूं था मुंहिंजो निर्गुण हारे में कोई गुण न आहे। त या त इहो चइण बंदि करे छॾो कि तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, या त ईअं न चओ कि उहो असांजो पीउ आहे, हीअं न चओ कि तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, तुंहिंजी कृपा सां सुख जनेरे थींदा। कृपा कीअं कंदो उहो, जॾहिं असां हुनजी चए ते हलंदासीं, जॾहिं असां हुनखे पंहिंजो पीउ मञंदासीं, तॾहिं त कृपा थींदी न, तॾहिं त उहो असांखे शक्ति गुण पीउ सम्झण सां आपे ई शक्ति अधिकार जे रूप में मिली वेंदी आहे। पोइ हुनखे यूज़ कंदव त आपे ई कृपा थी वेंदी। सिर्फ़ु ॻाइण सां थोरी थींदो। अॼु इहे लाइन त माण्हू रोज़ ई था ॻाइनि, अलाए घणा बार था ॻाइनि। माता पिता सां बालक तुंहिंजा, तुंहिंजी कृपा सां सुख जनेरा, माण्हू त रोज़ ई था ॻाइनि सुबुह शाम। और जेको कीर्तन भजन कंदा हूंदा उहो त रोज़ ई सॼो केतिरी बार ॻाईंदा हूंदा।
तभी हुआ अगर असां हुन भगवान खे पंहिंजे माता पिता न सम्झूं, हुनजी मत खे न सम्झूं, हुनजी चए ते न हलूं त असांखे मथां सुख गनेरी कीअं थींदा, असांजे जीवन में सुख कीअं ईंदो। तव्हांजो ॿार चए कि तव्हां असांजा माता पिता आहियो, तव्हांजी कृपा सां सुख गनेरी थींदा, असां ते कृपा करो, असां ते दया करो, आशीर्वाद करो। ऐं सॼो ॾींहुं वेठो हुजे, सॼो ॾींहुं कम न करे, तव्हांजो कोई चयो न मञे, उल्टा सुल्टा कर्म कंदो रहे, ऐं रोज सुबुह शाम तव्हांखे अची करे चए तो माता पिता असां बालक तुंहिंजा, तव्हांजी कृपा सां असांखे सुख गनेरी थींदा, त तव्हां चईंदा न भई तूं असांजो चयो त मन, तॾहिं त सुख मिलंदी न जीवन में। तूं असांजो चयो मञे नथो, असांजी चए ते हले नथो, पोइ जीवन में सुख गनेरी कीअं मिलंदा। त भक्ति मार्ग में न माण्हू भक्ति मार्ग में सिर्फ़ मुख सां चईंदा आहिनि, हुन ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में न अपनाईंदा आहिनि, उनखे चइबो आहे भगत। भगत केरु हूंदो आहे? जो सिर्फ़ मुख सां चईंदो आहे, कर्म में न लाहींदो। त तव्हांखे भॻवान जो भगत ठहिणो आहे या भॻवान जो ॿार ठहिणो? अगर तव्हांखे भगत ई ठहिणो आहे त अॼु खां ई न ॻाइजो कि तुम माता पिता सां बालक तुंहिंजा। छो जे कंहिं समझदार व्यक्ति जे साम्हूं तव्हां ॻाए छॾियो त उहो तव्हांजी चाल चलन ॾिसंदो रहे, तव्हांखे ॾिसंदो रहे। तो चईंदा न भई तव्हां त रोज ॻाईंदा आहियो त बि तव्हांजे जीवन में एॾो दुख परेशानी आहे, तो छा तव्हांजो भगवान माता पिता तव्हांखे सुख जी कृपा न कंदो? चइण में त इहो अची वेंदो न। इन करे पावती त कुझु बि मुख सां चओ था या पढ़ो था या कुझु ॿुधो था, हुनजो अर्थ सहित बुद्धि में धारण करो। भले तव्हां हिकु लाइन ई ॿुधो न, तव्हांखे केरु थो चए कलाक वेही करे पाठ करो, कीर्तन ॿुधो, भॼन ॿुधो, तव्हां भले हिकु लाइन ई ॿुधो, लेकिन हुनजो अर्थ कढी करे जीवन में धारण करो। हुनजो अर्थ कढी करे जीवन में धारण करे हलंदव न त तव्हांजे जीवन में अथाह सुख शांति ख़ुशी थींदी। परमात्मा चए थो कि मां तव्हांजो पीउ सर्व शक्तिवान, ऐं मूंखे जॾहिं तव्हां सच्ची में पंहिंजो पीउ सम्झंदव, सच्ची में असांखे परमात्मा सर्व शक्तियूं गुण ज्ञान अधिकार जे रूप में ॾेई छॾंदो आहे। असांखे सभु शक्तियुनि खे कार्य में लॻाइण जो अधिकार थी वेंदो। अगरि असां चऊं त असांमें सहन शक्ति न आहे, लेकिन परमात्मा चए थो कि जॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो पीउ सम्झंदव न त तव्हां जॾहिं बि सहन शक्ति खे आह्वान कंदव कि हे सहन शक्ति अच कमु सफल कराए, त असांखे हर शक्ति हर गुण हर सम्झ ते अधिकार प्राप्त थी वेंदो। असां ईअं न चईंदासीं मूंखां सहन नथो थिए, असां चईंदासीं सहन शक्ति कार्य सफल कराए, कमु कराए अचे, ये ॻाल्हि सहन कराए, सहन शक्ति अचे, परखण जी शक्ति अचे, हिन ॻाल्हि खे परख, ये ठीकु ॻाल्हि आहे न आहे, छा करणो खपे। हर शक्ति हर गुण खे असां माण्हू चईंदा न कि नवरात्रे या कोई अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे त हुन शक्ति जो आह्वान कंदा आहिनि। शक्ति कोई अहिड़ी स्त्री जीअं माण्हू ठाहींदा आहिनि, ओड़ो रूप थोड़ी आहे। शक्ति त हिकु मतलब अंदर थींदे न, हा हिनजे अंदर शक्ति आहे, त शक्ति कोई देवी थोड़ी आहे। वो त जीअं माण्हू खे क्रोध अची वेंदो आहे, माण्हू खे हाणे गुस्सो थो अची वञे, गुस्सो कोई इंसान थोड़ी आहे, वो त हवा में इहा फीलिंग थींदी आहे, गुस्सो अची वियो, माण्हू खे ईर्ष्या थींदी आहे। हाणे ईर्ष्या कोई इंसान थोड़ी आहे, माण्हू जिद कंदो आहे, रोईंदो आहे, चईंदा न हिनखे रोइण थो अची वञे, त रोइण हिकु फीलिंग आहे अंदर। कुछ चीज गुम थी वञे, टुटी पए, न मिले या कोई चीज परे थी वञे त माण्हू खे रोइण अची वेंदो आहे।
ये फीलिंग थींदी है, मतलब ये आत्मा जी खुशी जी फीलिंग थींदी है ना, खुशी जे समय तव्हांखे कीअं फील थींदो आहे, गुस्से जे समय अंदर कीअं फीलिंग ईंदी आहे। ये बाबा चवनि था कि हर शक्ति भी हिकु अंदर आत्मा में उहा ताक़त अची वेंदी आहे, वो समझ अची वेंदी आहे कि वो जेके समझ अची वेंदी आहे, वो ताक़त अची वेंदी आहे, त उहा शक्ति सां उहा पंहिंजे दुख जी ॻाल्हि, परेशानियुनि जी ॻाल्हि खे सहज पार करे वठंदी। मतलब सहन करण भी हिकु शक्ति आहे जो आत्मा में हूंदी आहे, जिसजे कारण अगर वो शक्ति आत्मा में हूंदी आहे न, त अपशब्द उहा परिस्थिति में जो ॻाल्हियूं आहिनि उहा आत्मा ते हावी न थींदी आहे, आत्मा ते मथां हावी न थींदी आहे, मतलब कि उहा हुन ॻाल्हि खे सहन करे वठंदो। जे सम्झो गरम चीज थोड़ी सी गरम हुजे त माण्हू हुनखे सहन करे सघंदो हथ ते, लेकिन ज्यादा गरम चीज खे पोइ शरीर सहन न करे पाईंदो त फटाफट आत्मा शरीर को सहन न करे पाईंदी त फटाफट हथ हटाए छॾिजे। त ये जो भी माण्हू शक्तियुनि जो आह्वान कंदा आहिनि, तो ये कोई अहिड़ी देवियुनि जो अहिड़ो रूप न आहे, त हिकु फीलिंग आहे, हिकु शक्ति आहे जंहिंसां असां पंहिंजे आसुरी स्वभाव संस्कार विकार बुराइनि ते पंहिंजी दुख परेशानियुनि ते विजय प्राप्त कनि। त ॾिसो अगरि असां परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झंदासीं न, त इहे सभु शक्तियूं जो माण्हू एॾा व्रत जप तीर्थ करे पंहिंजे अंदर शक्ति भरनि था, लेकिन परमात्मा हाँ हिन समय असां परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झूं त असांजे पीउ वटि आहे ई सर्व शक्तियुनि जो खज़ानो जी जायदाद। त जब उन्हनि जी चए ते हलंदासीं, उन्हनि सां गॾु उता वेंदासीं, खाईंदा पीअंदासीं, त आप ही उहा शक्ति असां में अची वेंदी आहे सहन करण जी, समझ भी अची वेंदी आहे कीअं करणो आहे। त इहे ई परमात्मा हाणे हिन सृष्टि ते अची करे असांखे इहे ई शक्ति त ॾियण आयो आहे जो असां भक्ति मार्ग में मांगदा हुयासीं न, व्रत जप तीर्थ करे, इहे माण्हू भॻवान सहज ई हाणे असांखे ॾियण आयो आहे। चवनि था कि मूंखे यादि करो ख़ुदि खे आत्मा सम्झी ऐं मुंहिंजी शइ ते हलो त तव्हांखे मां 21 जन्मनि जे लाइ शक्ति भरे छॾंदमि, तव्हांजे 21 जन्मनि जे लाइ तव्हां गुण भरे छॾंदमि। पोइ हिन सां छा थींदो, जॾहिं असांजे अंदरि हर शक्ति हर गुण हूंदो त बाबा चवनि था हुन सां छा थींदो, अगरि असां में हर शक्ति हर गुण थींदो त असां जल्दी पार करे वठंदासीं हर सिचुएशन। इन करे बाबा चवनि था कि परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झी करे हिन सृष्टि ते हर कार्य करो तो सहज ही सफलता प्राप्त करो। ये बाबा जी चवनि था कि जो व्यर्थ चिंतन हूंदो आहे न, असांजो जेको फालतू चिंतन सॼो ॾींहुं अगरि तव्हांजे मन में हले थो, फालतू फालतू वीचार ईंदा आहिनि, त छा थींदो आहे असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं त परमात्मा हिकु शुद्ध शक्ति आहे न, परमात्मा हिकु शुद्ध शक्ति आहे। जीअं झाड़ू थींदो आहे न, भई माण्हू झाड़ू सां किथे साफ़ सफ़ाई करे त कचिरो निकिरंदो वेंदो, त झाड़ू छा आहे, साफ़ सफ़ाई करण जी चीज हिकु। त झाड़ू जेके जिते झाड़ू लॻाईंदासीं उतां कचिरो निकिरंदो ई सही, ईअं त न निकिरंदो। उहो ई जॾहिं जॾहिं असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न, त असां आत्माउनि में बि कचिरो जेको हूंदो आहे उहो निकिरंदो वेंदो। त स्वचिंतन करो, भई असांजी आत्मा में केतिरा विकार बुराई आहिनि। अगरि असां सॼो ॾींहुं ख़ुदि खे ई चेक कंदा रहंदासीं न, हा मूंखे कहिड़ी फीलिंग थी अचे, मूंखे कहिड़ा वीचार थी अचनि, मुंहिंजी दृष्टि कहिड़ी आहे, मुंहिंजा बोल कीअं आहिनि, मुंहिंजो संबंध संपर्क में मां जंहिंसां मिलां थी ठीकु मिलां थी, मुंहिंजा बोल ठीकु आहिनि,
इनके चइबो आहे स्वचिंतन करणु, खुद जे बारे में चिंतन करो। ये चिंतन करो मां आत्मा इन प्रकृति जे विच में वेठी आहियां, मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा आहे। असां इन सृष्टि ते खेल खेॾणा आहे। ईअं जॾहिं असां पाण सां चिंतन कंदा वेंदासीं न, भई मां आत्मा केरु आहियां, छा ऐं परमात्मा बि केरु आहे, कीअं ईंदो आहे हेठि, छा कमु कंदो आहे, कीअं परमात्मा हिकु तन द्वारा एॾो वॾो कार्य कराइनि था। दुनिया में ॾिसो कई प्रकार जी मतियूं आहिनि, केॾा माण्हू आहिनि, लेकिन बाबा चवनि था कि अगरि तव्हां हिन सृष्टि ते रहंदे अगरि सदा सुठो सोचंदव, परमात्मा जे लाइ भी सोचता रहंदव सुठो सुठो कि भगवान केरु आहे, किथे रहंदो आहे। अॼु असांखे बाबा छा ॿुधाए, परमात्मा जो महावाक्य छा हुया, उन्हनि खे कीअं असां जीवन में धारण करो। त स्वचिंतन ऐं प्रभु चिंतन करण सां छा थींदो, असांजो व्यर्थ चिंतन खत्म थी वेंदो। अॼुकल्ह माण्हुनि के जीवन में न व्यर्थ चिंतन ॾाढो थो अचे। अरे वो समय बीती थो वञे, लेकिन सॼो ॾींहुं उहे ई ॻाल्हियूं सोचता रहंदा। अगरि ॾिसो आहे त तव्हां वटि शरीर, जेकी आत्मा शरीर छॾे हली वई त हली वई, त बाबा चवनि था ॾिसो तव्हांखे त शरीर आहे न, त तव्हांखे त जीअणो ई आहे, त पंहिंजी के आत्मा सम्झी करे, छो ॾिसो हीअं न सम्झो कई माण्हू सोचनि हाणे असां छा कंदासीं, कीअं कंदासीं, मतलब बस पंहिंजो पति पत्नी पंहिंजा ॿार बस हिन में ई सोचदा आहिनि, बस इहे ई ठीकु आहे त जीवन ठीकु आहे, न त जीवन ख़राब आहे। लेकिन दुनिया में ॾिसो केॾो कुझु माण्हू करनि था, केॾे प्रकार जा कम आहिनि, केॾे प्रकार जो सिखण जो आहे। सभिनि सां ॾिसो दुनिया में एॾो दुख आहे, तव्हां पंहिंजे दुख खे भुलिजी करे परमात्मा खे यादि कंदा रहो, हुनजो चिंतन कंदा रहो, उन्हनि जे बारे में वीचार कंदा रहो, उन्हनि जे ज्ञान खे मनन चिंतन कंदा रहो, हुनजे नाम जा भजन कीर्तन या कुझु बि गाना आदि जो असांखे बाबा जा परमात्मा जे बारे में हूंदा आहिनि, उहो सभु ॻाईंदा रहो, पंहिंजे पाण खे ख़ुशि रखो, शांति रखो, त तव्हां ॾाढे माण्हुनि जी मदद करे सघंदा। हिन समय माण्हुनि खे परमात्मा खे मददगार खपे। त माण्हू सोचदा आहिनि बसि असांजो घर हुजे, असांजा ॿार हुजनि, असांजो पति हुजे, असांजी पत्नी हुजे, असांजा ॿार हुजनि, असांजा इहा गाॾियूं हुजनि, असांजो वॾो बंगलो हुजे, सुठो खाइण पीअण लाइ हुजे, बसि एतिरे ताईं माण्हुनि जी बुद्धि रहंदी आहे। हाणे हिन कलयुग जे अंत जे समय में जो माण्हू अगरि ईअं हलंदो कि मुंहिंजो पति, मुंहिंजी मां, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा घर, मुंहिंजी संपत्ति, उहो माण्हू कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदो आहे हिन कलयुगी दुनिया में। छो जो कंहिंजो पति न आहे, कंहिंजी पत्नी न आहे, कंहिंजा ॿार न आहिनि, कंहिं वटि धन न आहे, कंहिं वटि पंहिंजो घर न आहे, कंहिं वटि गाॾी न आहे, कंहिं वटि खाइण लाइ न आहे न। ऐं माण्हू चए मां अॼु हिकु ॻाल्हि आहे, घर आहे, कल्ह कुझु थी वेंदो त पोइ जे माण्हू वटि घर आहे उहो घर जो सुख नथो वठी सघे, जे माण्हू वटि गाॾियूं आहिनि, जे माण्हू वटि पति आहे उहो पति जो सुख नथो वठी सघे, पत्नी आहे त पत्नी जो सुख नथो वठी सघे, ॿार आहे त ॿारनि जो सुख नथो वठी सघे, त प्रॉब्लम आहे न। त बाबा चए थो हिन हद जी दुनिया में अगरि तव्हां हद जी चीज़ें ऐं हद जे संबंधनि सां सुख वठणु चाहींदव न हिन समय, त कॾहिं बि तव्हांखे स्थाई सुख ख़ुशी न मिली सघंदी आहे। हाणे तव्हांजो संबंधी ॾाढो सुठा आहिनि, हाणे कुझु ॻाल्हि थी वेंदी, ख़राब थी वेंदो संबंध, हाणे तव्हांजो संबंधी तव्हां सां ॾाढो मिली जुली करे ख़ुशि आहे, हाणे उते ई माण्हू गॾिजनि था, कुझु अहिड़ी ॻाल्हि चई था वठनि, सॼो माहौल ई ख़राब था करे छॾनि। छो जो हिन समय अगरि तव्हां चाहो कि बसि मां, मुंहिंजो परिवार, मुंहिंजी चीज़ूं, मुंहिंजी संपत्ति इहे सभु हुजनि त मां सुखी ऐं ख़ुशि आहियां, त तव्हां
कभी भी सदा सुख शांति खुशी में न रह सकता है। अगर हिन समय परमात्मा के पांच संसार ठाहेगा, मतलब भले तो हिन दुनिया में रहंदे हुए सब कुछ यूज कंदे हुए, लेकिन एक भगवान के ही पांच संसार बनो, अर्थात उन सां सब सुखन जो अनुभव करो, सब संबंधन जो, सब प्राप्तिन जो, सर्व वैभव वस्तु, अर्थात हुनजी याद में रही करे ता हर कर्म कंदो, हर चीज खाईंदो, हर चीज की यूज कंदो, तो ताके वो ॾाढो सुठो अनुभव कराईंदा। तो बाबा चवंदा शुद्ध हिन समय ही त आत्माउनि में शक्ति न आहे, गुण न आहे, कलायूं न आहिनि, तॾहिं त हिक ॿिए सां बुरी रीति हलनि था। तो बाबा चवंदा हिन कलयुग जे अंत समय खुद के आत्मा समझी करे परमात्मा की याद करो और भगवान के पंज सर्व संबंधी मनो, उनके हर ॻाल्हि ॿुधाइणी आहे रात जो या जॾहिं बि ॾींहुं, तॾहिं तव्हां सदा स्वचिंतन और प्रभु चिंतन में रहो। और बाक़ी हिन समय में ॾिसो माण्हू वटि ॻाल्हियूं बि कहिड़ियूं आहिनि। अगर तव्हां चाहो मां सॼो ॾींहुं खुद जे बारे में परमात्मा चिंतन, मतलब आत्मा जो चिंतन और परमात्मा जो चिंतन, हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे चिंतन में रहियो त तव्हां हिन दुनिया में रहंदे व्यर्थ जी ॻाल्हियुनि सां मुक्त रहंदव। अगर न चिंतन में रहंदो आत्मा और परमात्मा जो, त हिन दुनिया में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जो तव्हांखे पतो बि न पए ये बि थींदो आहे। जी अति घोर पाप जी दुनिया है, घोर कलयुग की दुनिया समय का हिन सृष्टि जे पाठ बजायूं था असां, लेकिन अगर असां परमात्मा जी मत न मञंदासीं त असां वरी काथे न काथे फसी वेंदासीं। बाबा चवनि था कि फसण न चाहींदा आहियो सदा मूंखे यादि करो। बता दुनिया में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि, अहिड़ा अहिड़ा सीन, अहिड़ा अहिड़ा दृश्य ईंदा आहिनि, माण्हुनि जे दिमाग़ में हू ॻाल्हि ई वेहिजी वेंदी आहे, निकिरंदी ई न आहे। माण्हू चईंदो मां एॾी कोशिशि थी करां, न यादि करां भुलिजां, लेकिन घड़ी घड़ी उहे ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं, छो जी जॻह बि उहा ई आहे, जाते था रहो था उते ई सभु माण्हू रहंदा हुया, उते ई ॻाल्हाईंदा हुया। कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त माण्हू खे उहो चीजूं नज़र ईंदो, लेकिन बाबा चवनि था कि जेका सुठो चिंतन करो न, बुरो चिंतन करण सां फ़ाइदो छा आहे, पास्ट जी ॻाल्हियूं सोचण सां फ़ाइदो छा आहे। हिन करे बाबा चवनि था सदा शुभ चिंतन में रहो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग नमस्ते वरदान आहे। सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति द्वारा माया की विदाई दे बधाई पाइण वाला खुश नसीब आत्मा। बाबा चवनि था कि जंहिंजो साथी स्वयं भगवान आहे न, उनखे सदा बाबा चवनि था सर्व प्राप्तियुनि वरदान, सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति द्वारा माया की विदाई दे बधाई पाइण वाला खुश नसीब आत्मा था। तो जंहिंजो साथी सर्वशक्तिवान बाप आहे, उनजो सदा ही उनखे सर्व प्राप्ति में प्राप्ति अर्थात ज्ञान गुण शक्तियुनि जी प्राप्ति के बाबत था। उन्हनि जे साम्हूं कहिड़ी बि प्रकार जी माया अची न सकती है। अगर मतलब ॻाल्हियूं ईंदियूं, लेकिन उहो उन ॻाल्हियुनि जे भाव में न वेंदी। ईअं न असां सदा भगवान सां गॾु रहंदासीं त असांजे जीवन में ॻाल्हियूं ई न ईंदियूं। पिछले जन्मनि जो पाप कयल त आहे न, ऐं हिन जन्म में बि कयल आहिनि, त उहो चुप्तू करण त ॻाल्हियूं त ईंदियूं, लेकिन असांखे कुझु फर्क़ु न पवंदो। वो चए आई ऐं हली वई,
त जेके आत्मा सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति जंहिंमें रहंदी आहे उहा माया अर्थात विकार बुराई व्यर्थ ॻाल्हियुनि खे विदाई ॾेई छॾंदी आहे। त बाबा चवनि था हाणे सर्व प्राप्ति संपन्न ठहो त तुंहिंजे जीवन में जो भी परेशानियूं आहिनि जो भी विघ्न आहिनि उहे सभु विदाई वठी त बाबा चवंदा त सदा ये स्मृति रहे कि स्वयं भगवान सां आत्माउनि खे मदद थो करे। त बाबा चवंदा भगवान असांखे स्वयं मदद थो करे वधाई थो ॾे। त हाणे सदा ये सोचजो कि मां आत्मा आहियां मुंहिंजो पीउ परमात्मा आहे त सर्व प्राप्तियुनि सां संपन्न थी वेंदासीं त कोई भी प्रकार की परिस्थिति ॻाल्हि में सहजी उनखे पार करे सदा जीवन में खुश रहंदासीं। कहिड़ी आत्मा ईअं करे सघंदी आहे जो खुद खे सदा बाबा जो ॿार समझे। स्लोगन आहे स्वचिंतन प्रभु चिंतन करो त व्यर्थ चिंतन स्वतः ही समाप्त थिए। हिन दुनिया में फालतू वीचारनि असां सॼो ॾींहुं फालतू वीचार न करो। हुनजे लाइ छा करणो पवंदो? आत्मा चिंतन ऐं परमात्मा चिंतन। आत्मा जे बारे में अनुभव करो, आत्मा जे बारे में समझो, परमात्मा खे भी याद करो, उनजे बारे में भी जो जो असांखे नई नई ॻाल्हियूं ॿुधाई अथई उन्हनि जो चिंतन करो त व्यर्थ चिंतन सदा ही समाप्त थी वेंदो। ओम शांति। बाबा खे याद करो।